दरगाह सरकार महदी इमाम पाक। अज असांजी समूरी संगत फयाज़ उल्फत हुसैन मीर साहब पोपी वसीम बारी सजी संगत असां आया आहियूं सरकार महदी पाक जिन जे दीदार ते। जी जहानिया हक जहानिया मालिक जहान जो महबूब। हक महदी पाक सरकार। महदी जी महदी खलकल्लादम अला सूरत मकोतीरत पला सरकार आ महदी महदी जी महदी। शरीयत ऐं तरीक़त में ठमहर जा महबूब महदी मौला। महदी मौला पाक फकीर सादिक अली सरकार। सरकार जिन जो रोज़ो मुबारक आहे ही सामूं फैज़ महल जो दड़ो आहे जिथे सरकार जिन पाण सरकार महदी सां वॾा आहिनि न तुरबत हुन पासे आहे। ही दुहिम महदी सरकार असांजे लाइ त वेही सघा न था। इहा आली मदद हक़ मौजूद। वे मालिक तो भांतो दर वे मालिक तो भांतो दर शलवा गवारियां साते शलवा गवारियां साते पिरी पांजो करम कर वे मालिक तो भांतो दर वे हादी तो भांतो दर। इबलीस ऐं आदम ते रखी ॾोह कई ॾमर हुनखे वारे नबी कयई हुनखे वारे नबी कयई हू अॼु ताईं काफ़िर वे मालिक तो भांतो दर वे हादी तो भांतो दर। मजदस्त कर बला में वहाई खणी खंजर दरदार सिरियों धार दरदार सिरियों धार हम ताज मौको सर्वे मालिक तो भांतो दर वे हादी तो भांतो दर। शलवा गवारियां साते शलमर करियां साते पिरी पांजो करम कर वे मालिक तो भांतो दर। मूसा खे तजल्लीअ में जलाए कयई ज़ाहिर जरजी सखे जफ़ा ॾई जरजी सखे जफ़ा ॾई अयूब खे कई साबिर वे मालिक तो भांतो दर वे हादी तो भांतो दर। शलवा गवारियां साते शलमर करियां साते पिरी पांजो करम कर वे मालिक तो भांतो दर वे हादी तो भांतो दर। ज़ाहिर में तू मोहम्मद
बातून में परवर मदी अली जी सूरत मौला अली जी सूरत हू किया मने मुनकर वे मालिक तो भातो दर वे हादी तो भातो दर।